दुकान में हल केड़ी शय मां ही बुनियाद ठहे पियो एटम ठहे पियो आज मिट्टी बच्चा सही है तो जी पानी इनके ठायोसीं इनके ठाए तैयार करे पहुंचाड़ियोसीं ओड़ी चक ते पोइ पंहिंजो उन मां जो नक्शो दोस्तों अवी ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल खाक खे सोन बनाइण वारा सिंधी ऐं असां अॼु हिकिड़े हुनरमंद सां तव्हांजी मुलाक़ात करायूं था। सिंध में जेको आहे सो दिले जो कल्चर जंहिंमें असां दिलनि जो पाणी पींदा हुआसीं उहो कल्चर उहा जेका असांजी तहज़ीब तमामु घटिजी चुकी आहे। अॼु असां हिकिड़े अहिड़े ई कारीगर सां तव्हांखे मिलायूं था, तव्हां सां मुलाक़ात करायूं था, उन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं त हू केतिरी महिनत करे जेको असांखे दिलो तयारु करे थो ॾिए, दिला गूंदियूं वग़ैरह ऐं उन खां पोइ जंहिं ते असीं मानी पचायूं था त उहो केतिरी महिनत मां हू तयारु कनि था ऐं उन ते केतिरी महिनत थिए थी, उन जो पाणी उन जो खाधो केॾो लज़ीज़ थिए थो। अचो त संदसि कारीगर सां ॻाल्हि ॿोल कयूं। चाचा अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। चाचा सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजो तारीफ़ कराईंदा, तव्हांजो नालो ॿुधाईंदा। जी मुंहिंजो नालो अलाह रखियो। चाचा ही केतिरे टाइम खां तव्हां जेको आहे सो ही धंधो कयो पिया? साईं असांखे तक़रीबन पंहिंजे उमिरि मुताबिक़ 40-50 साल जी असांजी उमिरि आहे, इन विच में इहो ई धंधो करियूं। तव्हां छा छा ठाहे सघंदा आहियो? साईं हिन ते 10-12-15 आइटम ठही सघनि था। जी हा, जंहिंमें हिन में नादी कोन थी ठही सघे, सिर्फ़ु हिकिड़ो ज़िलो ठही सघे थो, माटी ठही सघे थी, कबाग ठही सघे थो, कूडो ठही सघे थो, ढकणु ठही सघे थो, मिटी जो खज़ानो ठही सघे थो, प्यालो ठही सघे थो, पर हिन में 10-15 आइटम ठही सघनि था। चाचा जेको मिटी जो जेको थाऊं पहिरीं आम जाम घरनि में हलंदो रहंदो, ठीकु आहे, असां इस्तेमालु कंदा हुआसीं ऐं उहो घटिजी वियो आहे, छा उनजे घटिजण सां तव्हांजो जेको कारोबार बि घटि थियो आहे या न? साईं बिल्कुलु कारोबार घटि थी वियो आहे। माना अॻु में तव्हां जेको आहे सो ॾींहं में केतिरी दिहाड़ी कमाईंदा, हींअर केतिरी दिहाड़ी कमायो पिया? पहिरीं साईं ॾींहं में असांजी दिहाड़ी सुठी हूंदी हुई, ग़रीबत जे हिसाब सां या हिकिड़ो माण्हुनि जे पॉल्यूशन जे हिसाब सां जी दिहाड़ी असांजी सुठी हूंदी। ॿाहिरि फेरी ते वेंदासीं 2000-2500 बि मिली वेंदा हुआ। हाणे इन जे वजह छा आहे, जो हीअ हिकिड़ा बादला निकिता आहिनि जेके रबड़ वारा न, इन जे करे हिन में थोरो हाणे इस्तेमालु घटि थी वियो आहे। सिल्वर निकितो आहे, इन में बीमारियूं बि बहुत थी वियूं, जाम थी वियूं। ठीकु आहे, ही न इस्तेमालु करण जे करे इन जे वजह बीमारियूं बि। माना हिकिड़ो दिलो केतिरे ॾींहंनि में ठहे थो? 25 रास थी माना हितां जेको चक खां लही पोइ केतिरनि ॾींहंनि में 25 रास थी तयारु थिए थो? तक़रीबन जे असीं हिकिड़े दिले ते महिनत करियूं न, हिकिड़े दिले ते चिटे चेटा महिनत सॼी इस्तेमालु करियूं, पोइ बि हफ़्तो खाई वेंदो आहे। ही तव्हांजो हुनर असांखे कुझु ॾेखारियो भला, हिकिड़ो दिलो ठाहियो भला चक ते, जीअं असांजा नाज़रीन ॾिसी बि सघनि, तव्हांजे हुनर जी जेको आहे सो महिनत बि ॾिसी सघनि। साईं बिल्कुलु ठाहियूं था, तव्हां ॾिसो वेही। दोस्तो जेको आहे सो चाचो तव्हांखे दिलो ठाहे ॾेखारे पियो। तव्हांजी बिरादरी में तव्हांजो नौजवान जेको सो नस्ल आहे जी, मिसाल तव्हांजा पुट पोटा इहो कमु कनि था या इहो कमु छॾे विया? इहे छॾे विया आहिनि। इहे असां जहिड़ा हाणे जेके थोरा अबरा अबरा पढ़ा जिन खां ॿियो कमु नथो पुॼे न, उहे हिन कम खे इस्तेमालु कंदा आहियूं, बाक़ी ॿियो छोकिरा नौजवान कोन कंदा आहिनि कमु। माना उन जे छॾे वञण जी का वजह आहे ख़ासि जेका उहे छॾे विया इहे कम? उन जी वजह इहा महिनत जाम आहे, फन कोन्हे हिन जो। ठीकु, तंहिंजे करे छोकिरियुनि खे चयो असीं अॻी ज़िंदगी खरी वई आहे, हाणे पुटु हाणे ॿी मज़ूरी करियो, जंहिंमें हीउ जफ़ा कशी जो धंधो एॾो थी जान तोड़ धंधो हूंदो आहे। माना तव्हांजो जेको हुन फन जो क़दुरु न आहे? क़दुरु कोन्हे को किथे बि। हींअर असीं कुंभार माण्हू किथे बि हिकिड़ो टंगड़ो थान जो तव्हां पारे ज़मीनदार वटि बि खणी वेंदासीं न, चवंदा हाणे तव्हां ॿिए चकर खणी वञा, असां रुॻो कोन सोचियूं, महिनत कोन सोचियूं, मज़ूरी कोन सोचियूं, पोइ हाणे रईस जॾहिं ॿोरी दाड़ जी ॾे जा हथु माण्हू ॾे।
दोस्तो तव्हां चाचे अलाह रखे जी ॻाल्हि ॿोल ॿुधी इहो चाचे अलाह रखे जो हुनरु जंहिंसां तव्हांखे असां मुतारिफ़ करायो ऐं असां सिंध जे माण्हुनि खे इहो चवंदासीं त तव्हां हिन जो जेको सो हुनर जो क़दुरु कयो ऐं ॾाढो जेको सो महिनत कश हुनरु आहे ऐं तव्हांजे हुनर जे क़दुरु करण सां हिन जी महिनत जेका आहे सा रायगा न वेंदी ऐं सिंध जो जेको सो दिलो जेको असीं मिनरल वाटर पाणी पीयूं था उन खां हिन दिले जो तव्हां पाणी आज़माए ॾिसिजो त तमामु कई क़दुरु जेको सिहत लाइ बि बहितरु आहे ऐं जेको सो हीउ दिलो असांजी तहज़ीब आहे असांजी सकाफ़त आहे अचो त पाण हिननि खे उजागर कयूं ऐं हिन जे फ़न हिन जे हुनर जी जेको आहे सो महिनत जो क़दुरु कयूं महिरबानी माना हाणे जेका आहे सा हीअ नादी तयारु थी चुकी आहे जी ही साईं बिल्कुलु तयारु थी चुकी आहे हा हाणे हीअ जेको आहे सो पचण जे मरहले में हा जी पचण जे मरले में हिन जी जेका आहे पचाई में केतिरो टाइम लॻंदो केतिरा ॾींहं लॻंदा हिन में वधि में तक़रीबन 4 ॾींहं लॻी सघनि था हीअ जेके दिला पिया आहिनि इहे बि हाणे आख़िरी मरहले में जी इहे बि आख़िरी महीने हिन जो चिट थींदो अञा हिन खे रागो थींदो जी तंहिंखां पोइ भठी में भाण लॻंदो जी तंहिंखां पोइ हीअ वञी तयारु थींदो पोइ अलाह ॼणे हिन में सजा था थियनि कचा था थियनि भॼंदा रोज़ी तो कुदरत जी सारिया पर असीं पंहिंजी महिनत ज़रूरु कंदा आहियूं माना हे केतिरा दिला पिया आहिनि जेके तव्हांजी नज़र में केतिरा आहिनि तक़रीबन इहे 30 आहिनि पचाई जे टाइम में माना अंदाज़े मुताबिक़ केतिरा बची सघंदा आहिनि हिन में जे कुदरत वारो बचाए त सभु बि बची सघनि था जे न बचाए त हिकिड़ो बि न बची सघे हीअ तव्हांजे केतिरनि ॾींहंनि जी महिनत आहे हीअ साईं वधि में 8 ॾींहंनि जी जेको सो उहो दिलो आहे जेको चक ठहिण खां पोइ तयारु थी रास थियो आहे जी ऐं हाणे चाचो अलाह रखियो जेको सो हिनखे रंगे पियो चाचे अलाह रखे खे जेको सो इहो पुछंदासीं त हिकिड़े दिले जे रंगण ते केतिरो टाइम लॻे थो चाचा अलाह रखे हिकिड़े दिले जे रंगण ते तव्हांखे केतिरो टाइम लॻे थो बाबा तक़रीबन 20 मिंट लॻंदा आहिनि छा ही दिलो बस इतना ही करूँ इशारा साईं